वालेकुम बोतार साईं। वालेकुम सलाम। हाल वाल ॾिसण में कोन थो अची, काथे गुम हुए को? बोतार अॼु एॾी मूंखे ख़ुशी आहे, एॾी मूंखे ख़ुशी आहे जो ये छा ॻाल्हि कयांव। इहे अली शेर जा पुट टे विया मारिजी, बाक़ी बचियो हिकिड़ो हैदरू सो बि जेल में। बोतार मुंहिंजी सलाह वठो, कासिम ऐं सूमर खे होटरायूं, इहे मता अॻिते हली असांखे नुक़सानु ॼने। पुट दिलबर, कमदार वारी ॻाल्हि किथे सही न साबित थी पवे, वाकई सच पियो चवे। हाणे तूं हिकिड़ो कमु कर, इन सूबेदार शरीफ़ खे फ़ोन कर ऐं चईंसि न कासू वारनि खे ऐं सूमर खे ॿिन्ही खे इनकाउंटर करे गोटराए छॾनि, काथे इहे असांजे रस्ते जा कंडा न बणिजनि। हाँ बाबा सही, मां हींअर ई सूबेदार शरीफ़ जो नंबर मिलायो। हेलो, जैसा कीअं यादि कयो अथई? नंढड़ो अर्ज़ु आहे बाबा साईं, मां त चवां त कासिम ऐं सूमर खे इनकाउंटर करे माराए छॾियो, इहे अॻिते हली असांजे लाइ नुक़सानु थींदो। जिथे मिलियो हुनखे पुलिस मुक़ाबिलो कराए माराए छॾींदोमांसि। ठीकु आहे बाबा।